मासी 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 छा थियो आ? इतनी परेशान छो आई? मासी वो बतायो आहे न वरी वडेरे सां झड़ो कयो थई। पोइ तोखे त ख़बर आहे न त वडेरे केॾो ख़तरनाक आहे। मस वञी थाणे मां वतायो आज़ाद थियो आहे। वरी नांगन जी ॾिरनि में हथ त विझंदो अते। अमा अल्लाह खैर करे। वतायो दरवेश आहे, उन जो केर बि वार विंगो न करे सघंदो। बस मासी दुआ करे त हू सही सलामत अची वञे। मूंखे लॻी थो त तव्हां ॿई मुंहिंजे बारे में ॻाल्हाए रहियूं आहियो इएं? हा ॿुधो अथऊं त तूं वडेरे ॾे वियो हुएं। हऊ ॿियोसि? अपा इहे वडेरा नांग अथई, कॾहिं बि डंगे वठंदई। मासी इहे रुगो ॾिसण जा नांग अथई। थोरी हिमत करण सां हिन नांगनि जो समूरो ज़हर ख़तम थी वेंदो। हा वताया हिक पासे चए थो मां दरवेश आहियां, ॿिए पासे वडेरे सां विढ़ी थो। दरवेश त हिक कुंड वसाई वेही रहंदा आहिनि। रेशमा जेको दरवेश कुंड वसाए वेही रहे ऐं माण्हुनि जे ॾुख सूर जी हुनखे का ख़बर न हुजे, उहो दरवेश न, उहो ढोंगी आहे ढोंगी। अपा इएं कीअं थो थी सघे? ओ मासी तो मखदूम बिलावल शहीद त ॿुधो हूंदो न? उन शाह बेगारगुन सां जंग जोटण जे लाइ वॾी फौज तयार कई। फौज आख़िर में घाणे में पीड़ वियो पर माण्हुनि सां साथ न छॾियईं, उन्हनि सां साथ निभायईं, शहादत माणियईं। मूंसां बि थियो त मां बि शहीद थींदुसि। हा बा इहा ॻाल्हि त सही आहे। वरी ॿी ख़बर ॿुध, जेको सूफ़ी शाह इनायत शहीद हो न, उन मज़लूम हारनि जे लाइ नारो हयो हो, जेको खेड़े सो खाए। हुन बि पंहिंजी जान हारियुनि ग़रीबनि मज़दूरनि दा कुर्बान करे छॾी। हा इहा ॻाल्हि त आहे। ओ मासी तॾहिं त चवां थो न त दरवेश जो कम ई इहो आहे त पंहिंजी ज़िंदगी हिननि माण्हुनि जे लाइ वक़्फ करे छॾे। त पोइ तूं बि ईअं कंदी? हा हिन ज़ुल्म जी कारी रात में मज़े जी निंड सुम्हण मूंखां नथी पुॼे। जेल वारनि जा कम तरसो, कैदी हुननि खां भॻवा, ग़लतियूं हुननि जूं, आज़ार में वरी असां। हा बाबा साईं सच था चओ सच। असां वटि ॼण कैदी पकड़ण जी का मशीन हुजे मशीन, हुतां कैदी भॻो न आहे, असां वटि पकड़ियो न आहे। सही तो चई सिपाही सरोटा। मथां खां फोन मथां फोन त जवाबदार पकड़ियो। त बाबा ओ हू तरीक़ो इस्तेमाल करियो न। कहिड़ो? इहो तरीक़ो नंबर 13। माना त कंहिं ॿिए खे पकड़े कन पूरो कयूं। हा हिकिड़ो वतायो दरवेश बची वियो त छा थी पियो? पाण उन जी जाइ ते को मवाली वतायो गिरफ़्तार करे ऐं पाण तां प्रेशर लाहे सघूं था। हा ईअं करणो पवंदो। इहे थई भाग साहब, तव्हां ज़बान मां मवाली जो लफ़्ज़ कढियो ऐं मवाली मिली वियो। किथे आहे मवाली? ओ हू ॾिसो मवाली किथे आहे? अरे ओ मवाली एॾा अच। समझ त इहो ई ख़तरनाक ॾुहारी आहे जेको जेल मां फरार थियो आहे। हिनखे पकड़ीसि, भॼ भॼ भॼ, बाबा चई थो। अरे ने भागा गिरफ्तारी दे खुदा के मज। अरे मुझी नौकरी वञाईंदे छा? एड़ो चरियो मां भी न आहियां जो तव्हां खे गिरफ्तारी ॾियां। मूंखे ख़बर आहे तव्हां धाड़ेल करे मूंखे मारींदो। अरे ने भागा सिपाही सरोटा, तुंहिंजे करे हो भॼी वियो, न त भॼण कोन ॾियूं असां। तो हुनखे भॼण जो पूरो पूरो मौक़ो ॾिनो। वॾा मवालीअ जो चर्स पीतलो, उन जे करे ताक़त घणी अची वई हस। ठीकु आहे त पोइ मां थो पोयां भॼांसि, ॾिसां त इहो कीअं थो भॼे। इहो कम असां नरनि जो आहे। हा बाबल तव्हांजो शिकार आहे, वञी तकिड़ो पकड़े अचोसि।
छा आहे छो अची गेट ते बीह रहिया आहियो? छा ते रेसे परेशान कयो अथव? बाबा ग़रीब आहियूं, बुख था मरूं, 2 किलो अनाज ॾियो। अरे हद हराम, सफ़ा पिनण ते संदरो ॿधी बीठा हो, वञी गाह पठई कयो। बाबा तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह ॾुकार आहे, मज़दूरी किथे मिले ई कोन थी। मज़दूरी नथी मिलेव त उन में रेसे ॾो त न आहे न। हा असांखे ख़बर आहे, रईस जे गोदाम में खोड़न पियल आहे। लॻे थो तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। झट खे इज़त ॾिबी आहे त हू जुती समेत गिलम ते चढ़ी ईंदो आहे। अलाए केर हुई किथां जी भला ही, पर मूंखे इहा पक आहे त एनजीओस जे नाले में असांजे ॻोठ खे तूं तबाह हुई बर्बाद करण आयो हुई। तव्हां सभिनी खे चयो हुउमि न त एनजीओ जे आसरे ते न वेहो, इहा तव्हांखे हद हराम करे छॾींदी। 2.5 किलो कणक जे आसरे ते तव्हां पंहिंजे इज़त ऐं नफ़्स खे घुटा ॾेई मारे छॾियो आहे। वॾेरी जी दर ते 2.5 किलो कणक पिनण खां बहितर आहे त किथे जी मज़दूरी कयो, तगारी खणो, पंहिंजे ज़मीरनि खे ज़िंदा कयो। तव्हां सभु गॾिजी कमायो न त तव्हांजी कमाई कुता बि न खाइनि। ही मुंहिंजो ॻोठ आहे, हिन जे दुख ऐं दर्द तकलीफ़ खे मां थो सम्झां छिलियल पटाटा। यादि रखजांइ सुहेल, मां ई तोखे तुंहिंजे असुल मुल्क ॾांहुं मोकिलींदुसि। अरे सिपाही सरोटा साथ वञे। साहब याद कर याद, तूं बि बेकसूर माण्हू खे थाणे ते कुटींदो आहीं कुटींदो, उन्हनि खे बि को सूर थींदो हूंदो या न? हा अॼु ख़बर पई त दर्द छा थींदो आहे। ख़ासि तौर ते उन ग़रीब वताए खे जंहिंखे तव्हां ॾाढी मार ॾिनी हुई, वीचारो बेकसूर हो ऐं तव्हांखे को बि रहम न आयो। हा यार सही तो चई, वाक़ई वतायो अलहलोक फ़क़ीर आहे ऐं हुन वीचारे मूंखे मिंथूं बि ॾाढियूं कयूं। ऐं हा चए पियो त मां बेकसूर आहियां, पर मूंखे रहम न आयो। हा मूं बि हुन ते रहम न कयो। जेकॾहिं न हींअर मिली वञे त मां माफ़ी वठांसि। मां बि वठंदोसांसि माफ़ी साहब। सूबेदार साहब ॾी त ख़बर भला वरी कंहिंखे तो गिरफ़्तार करण वञी? तोखे मूंखे न न, मुंहिंजो मक़सदु आहे त सूबेदार साहब खे ॾाढी तकलीफ़ आहे। मां सम्झां थो तव्हांजी पिट लॻी अथसि। मैं पीटण वारो फ़क़ीर न आहियां बाबा, मैं त दुआ ॾियण वारो फ़क़ीर हां, सभिनी जो भलो चाहींदो हां। चङो वताया, तो त हिकिड़ी वड़ोल था रखूं। वड़ोल कंहिंजी? हिकिड़ो ॾोहारी जेल मां भाॻो आहे। ख़बर त मुंहिंजे जे बदिले में मूंखे गिरफ़्तार कयो हुआ, उन जे लाइ तोखां माफ़ी था वठूं, बाक़ी असुल जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ तोखे वड़ोल था ॾियूं। उन जे हथनि में छह आङिरी अथई वताया, ॻाल्हाइण जो सफ़ा चालाक आहे ऐं पराए खे हिकदमि पंहिंजो करे वेंदो आहे। इहा ॻाल्हि आहे वताया, उन ॾोहारी खे जेको गिरफ़्तार कराईंदो न उनखे 5 लख रुपया इनाम ॾींदासीं। इनाम जी ॻाल्हि न कर मूंसां साहब, बाक़ी जेको ॾोहारी आहे न उहो ज़रूर गिरफ़्तार थींदी। वाह सुहेल खान वाह, सफ़ा ईअं मौजूं कराए छॾियई। वाह जो टोकड़ कमायासीं। असीं यारनि जा यार आहियूं, जिसां न दोस्ती रखूं तंहिंखे रंगे छॾींदा आहियूं। तोखे ॾोकड़नि मां हिसो त मिलियो आहे न, ॿियो कमु आहे त ॿुधा। अरे सा हिकिड़ो कमु आहे, पर लॻे थो त थींदो कोन। कीअं न थींदो, हिन ॻोठ जा असां मालिक आहियूं, मालिक। हा हा चई त ॾिस, मुंहिंजी जान खां सवा ॿी तोखे हर शइ ॾेई सघां थो। त पोइ जल्दी करियो, रेशमा सां मुंहिंजी शादी करायो। मां रेशमा सां शादी करे ही ॻोठ छॾे हलियो वेंदुसि। ठीकु आहे, इहा शादी सम्झ अॼु थी वई। शाबाश। मुंहिंजे ख़्याल में टक्कर जी ज़रूरत न आहे। छो? वॾा बाबा तव्हांखे ख़बर न आहे त सूबेदार छा चई वियो आहे? हा हा, हिकिड़ी सूबेदार भली ॻाल्हि करे वियो आहे, हिकु बुखिया ॿियो तव्हांजा नाला ई ॾुखिया। सूबेदार? हा छा चयो आहे सूबेदार? चयो अथसि त हिकु ख़तरनाक ॾोहारी जेल मां भॼी वियो आहे। ऐं हा उन ते पूरा 5 लख रुपया इनाम रखियल आहे। अच्छा। ऐं हा उन इहो बि ॿुधायो त उन जे हथ में छा आङिरियूं आहिनि। हा हा, उनखे गिरफ़्तार कराईंदासीं। उहे 5 लख इनाम जा वठी
पाण में विराए खणंदासीं। पोइ त मज़ो अची वेंदो ॿियो। हा न, मज़ो त ईंदो, ज़रूरु ईंदो। पाण अॼु हुन जी ॻोल्हा शुरू था कयूं। बसि मूंखे हिकिड़ी मोटरसाइकिल खपे। छा लाइ? ॾोहारी खे ॻोल्हण लाइ। तूं? हा मां। पर तूं त पिनण वारो फ़क़ीर आहीं। अॼु इहा मोटरसाइकिल किथां आंदी थी? फ़क़ीर त तुंहिंजे इश्क में थियोसि, तुंहिंजे दर ते सेनाणी तोसां ॻाल्हाइण लाइ। इन जो मतिलबु आहे त तो मूंसां कूड़ ॻाल्हायो। तोखे शर्म अचणु घुर्जे। न्याणी ज़ात सां ईअं थो ॻाल्हाई? मां तोखां नफ़रत कयां थी, मोहबत कयां थी सिर्फ़ वताए सां। वतायो? हू चरियो फ़क़ीर, हुन वटि छा आहे? मां तोखे पंहिंजे घर जी राणी बणाईंदुसि। अच वेह मूंसां, हली पाण हली प्यार जो परणो था कयूं। मां लानत कयां थी तो ते ऐं तुंहिंजे प्यार जे परणे ते। इन जो मतिलबु त मूंखे सख़्ती सां पेश अचणो पवंदो, हथियार जे तौर ते तोखे अगवा करणो पवंदो। बताया मुंहिंजे रस्ते तां हटी वञ। मां हिन सुहिणी मनमोहणीअ खे पंहिंजे मन मंदर में पूॼा लाइ रखण थो चाहियां। हाँ हाँ, छो न पिणे जो माला भली वठी वञीसि। वताया तूं छा चई रहियो आहीं? रेशमा, मां सच चई रहियो आहियां। मुंहिंजे ख्याल में निकाह हिते ई पढ़णु घुरिजे। हा, ॻोठ वारो त को मौलाना आहे न, उहो मुफ़्त में निकाह पढ़ंदो आहे। इलाही बख़्श चनो। वताया मूंखे सम्झ में नथो अचे, तूं छा थो चईं? मां उहो थो चवां जेको तूं ॿुधी रहे। चने खे कोन सुञाणी छा? बताया यार, मूं हर बार तो ग़लति पे समझो। तू तो मुझे दोस्त निकरी पाए। पैसनि जे लाइ वतायो कुझु बि करे सघे थो। ये तो मुंहिंजी मंग आहे, पर मुंहिंजी सगी भेण हुजे तॾहिं बि। वाह, तू तो मुझे शोभे जो माण्हू निकरी पियो आहीं। मां पाण इहो धंधो कंदो आहियां, तोखे इनाम ज़रूर मिलंदो। वताया तोखे शर्म अचणु घुर्जे। अॼु तुंहिंजो असुल रूप मुंहिंजे आॾो अची वियो आहे। हाणे मां तोसां मोहबत न नफ़रत कयां थी, नफ़रत। रेशमा जो हिन जे लाइक़ु आहे न त ठीकु आहे। मां त तुंहिंजे सुख लाइ सोचियो आहे। सुहेल, मूंखे पैसा ॾे। मतां भजण जी कोशिश कई थई, गोलियूं हणियूं फट मारे छॾियईं। सूबेदार साहब, वताए खे बि गिरफ़्तार कयो। इन ॾोह में हिन बि हिन जो साथ ॾिनो आहे। ही धोखेबाज़ आहे। हिन मूंखे पैसनि ते विकिरो पे कयो। न दी, वताए त हिन ॾोहारी खे गिरफ़्तार करण में असांजी मदद कई आहे, जीअं असां टाइम ते पुॼी सघूं। हिन ॾोहारी खे गिरफ़्तार कराइण जे लाइ असां सां वताए तावन कयो आहे। तव्हांखे कुझु ग़लति जुमला ॿुधणा पिया, उन जे लाइ असां माफ़ी था घुरूं। हिन ॾोहारी खे गिरफ़्तार कराइण ते वताए खे 5 लख रुपया इनाम मिलंदो। हाणे हल। रेशमा, हाणे त तो मूंखे माफ़ कयो न? जेकॾहिं तो मूंखे माफ़ न कयो त पोइ ठीकु आहे, मां बि ॻोठ छॾे थो वञा। वताया, मां तोसां नाराज़ न आहियां, मूं त मज़ाक पे कई। अरे नवाज़ू जी वॾा बाबा। ये ॿुधो अथमि त सलेमान जी शादी में या बिजली जेका आहे नाचणी बेपरवाह थी अचे। हा हा बाबा, तरह जे सभिनी वॾेरनि हुन जे मथां पैसा घुरण जो प्रोग्राम ठाहियो आहे। भली बिजली बेपरवाह ते पैसा घुरनि, पर खटींदासीं असां खटींदासीं हिकु बुखिया, ॿियो हुननि जा नाला ई ॾुखिया। हा साईं, तव्हां त नाचण था, पैसा घुरण जा चैंपियन आहियो। हिकिड़ा पैसा त एं जोश मां कमायासीं, बाक़ी हो जेको आहे ॾोहारी 5 लख उन मां मिलंदा, जंहिंखे पकड़ाईंदासीं। बाक़ी सोहेल उनखे ज़रूर गिरफ़्तार कराईंदो। वॾा बाबा, मूंखे त सोहेल में शक आहे। किथे ईअं त न आहे हू पाण वॾो ॾोहारी हुजे
अरे भाई चङी कट असां माण्हू माण्हू खे सुञाणू सोहेल हिकिड़ो नेक ऐं शरीफ़ माण्हू आहे। बाबा कमु ॾाढो ख़राब थी वियो आहे। अरे वरी छा थियो निभागा? बाबा साईं जंहिं सोहेल खे पाण वटि तव्हां रहायो न इहो ई जेल जो कैदी अथव जेको भॼी निकितो आहे। बाबा साईं उन खे वताई गिरफ़्तार करायो अथव ऐं 5 लख बि उन वताए खे मिलंदव। इहो वतायो हर मौक़े महल ते असांखे मारियो थो वञे ऐं कम ई उल्टो कयो थो वञे। बाबा अञा त कमु उल्टो थींदो। जंहिं इदारे पाण खे कणक ॾिनी न उहो सॼी जाचा थो कराए त ग़रीबनि में विरासत सही थी आहे या न थी आहे। वॾा बाबा जेकॾहिं तव्हांजो गोबियूं ज़ाहिर थियूं तव्हां त सिधो जेल में हूंदव। अरे तव्हां मूंखे ड्रेजाइण जी कोशिश था कयो। जेको बन गुदाम में पियो आहे सॼे ॻोठ में विराए छॾियो। मां हींअर इशार थो वञा सूबेदार पुछे त ॿुधायोसि त मां इलाज कराइण थो वञा। कन खोले ॻाल्हि ॿुधो मुंझजो न। हिकु बुखिया ॿियो हुननि जा नाला ई ॾुखिया। होशियारी कजो। वाह रईस वाह वाह जी तो एंचियो ज़लाई। अरे कबदार हलो त भॼी हलूं किथे खाई न तूं बि पादर भॼी हले। अदा सही तव्हां ॾाढा सादा माण्हू आहियो जेको जीअं चाहे तव्हांखे बेवकूफ़ बणाए इस्तेमालु करे सघे थो। इहो जेको वॾेरो गुलण गुटकाई आहे न नाले जो वॾेरो नाम निहाद वॾेरो इहो तव्हांखे ईअं वर्गलाए बेवकूफ़ बणाए इस्तेमालु करे सघे थो। हाणे वरी ॾिसो न अवाम जी ख़िदमत जी आड़ में इमदाद में रहण आया आहिनि साईं। अड़े जिन खे बि वॾेरनि जी सपोर्ट हासिल आहे न उहे तव्हांखे पिनण ते हेराईंदा उहे तव्हांखे हॾ हराम बणाईंदा। इन्हनि खां पासो कजो। ऐं हा इहो जेको सुहेल आयो न बिशनी NGO जो चङो मुड़ुसु इहो बिशनी जेको हिते असां वटि आयो हो इन जे गिरफ़्तारी जा 5 लख रुपया जेके मूंखे मिलंदा न उन मां हिन ॻोठ में मासूम नियाणियुनि जे लाइ स्कूल ठाराईंदासीं। वताया मूंखे माफ़ कर मां ग़लति हुउसि। होरे सा माफ़ी वठणी अथई न हिन ॻोठ जे सभिनी ग़रीब माण्हुनि खां वटि जिन खे तो बेवकूफ़ बणाए हमेशह वार कयनि सिर्फ़ु पंहिंजे मतिलब जे लाइ। अदा ॻोठाणा तव्हां बि मूंखे माफ़ कयो। वताया मूं ते हिकिड़ी महिरबानी कर इन सूबेदार खे चओ मूंखे गिरफ़्तार न करे हाणे मां कॾहिं ॾोह न कंदुसि। रईस जेकॾहिं तूं सची दिलि सां तौबह ताइब थियो ई न तोखे सभु कुझु माफ़ आहे बाबा। सूबेदार तोखे गिरफ़्तार न कंदो पर थोड़ी बि गड़बड़ कई न त असां फ़क़ीरनि जो कानून हरकत में अची वेंदी। का बि गड़बड़ न कंदुसि सफ़ा सुधरी वेंदुसि मन थी वेंदुसि। हिकु बुखिया ॿियो हिन जा नाला ई ॾुखिया। आयो बजो जो वतायो